अस्सलाम वालेकुम आबादगार भाइरो आऊं आहियां जाबिर लगारी। आबादगार भाइरो असां तव्हांखे वक़्तन बवक़्तन आगाही ॾियण जी कोशिशि कंदा आहियूं। अॼु असां कणिक जी मुंद जीअं अचण वारी आहे उन लाइ पंहिंजे स्टूडियो में दावत ॾिनी आहे एडिशनल डायरेक्टर जनरल अपर सिंध साईं रसूल बख्श जुणेजो साहब खे, जेके अव्हांखे कणिक जी पोखी बाबति बहितरीनु ॼाण ॾींदा। सर, हिन वक़्तु वोण बि पंहिंजे आख़िरी मरहले में आहिनि, कमंद सारियूं ऐं इन्हनि खे बि नुक़सानु थियो आहे। उन खां अलावा कणिक जी बि सीज़न अचण वारी आहे, तव्हांजे बारे में छा चवंदो? मुंहिंजे ख़्याल में सर तमामु वक़्तु आहे तो सुवालु जेको आहे उहो तव्हां कयो आहे, छो त असांजो ईंदड़ वॾो फ़सुलु जेको आहे उहो कणिक आहे। कणिक जे लाइ जेकॾहिं असां पंहिंजे आबादगार जी रहनुमाई न कंदासीं त गुज़िरियल साल रेट जे न मिलण जे करे असांजो आबादगार जेको आहे उहो परेशान हाल आहे। असां कोशिशि कयूं त कंहिं नमूने सां आबादगार जी कणिक जेका आहे उहा इन नमूने जी पोखायूंसि जो असांजे आबादगार जी कणिक जेका आहे उहा प्रॉफिटेबल थी सघे। मां बहैसियत ज़रई कारकुन जे सम्झां थो छो त इहो कमु असां करे सघूं था पिया। कणिक असांजो अहिड़ो जेको आहे उहो फ़सुलु आहे जेको स्टेपल आहे, फूड क्रॉप आहे, फूड सिक्योरिटी में जो जेको आहे उहो किरदारु आहे। दुनिया फूड सिक्योरिटी जे मामले ते जेको आहे इलाही संजीदा आहे, असांखे बि संजीदगी अख़्तियार करणी पवंदी। मां सम्झां थो पियो त कणिक जी पैदावार में जेसीं ताईं असां पाइदार ज़राअत वारे पासे न वेंदासीं तेसीं ताईं असां कणिक जी मुनाफ़ा बख़्श पोख जेका आहे उहा न करे सघंदासीं। जॾहिं असां पाइदार ज़राअत जी ॻाल्हि था कयूं त पोइ असांखे जेके असां कीमियाई भाण इस्तेमालु था कयूं इन्हनि जे इस्तेमाल खे कंहिं नमूने सां घटाइणो पवंदो। पर मजबूरी आहे त कीमियाई भाणनि जो इस्तेमालु असांजी मजबूरी आहे, छो त असांजूं ज़मीनूं जेके आहिनि उहे कमज़ोर थी चुकियूं आहिनि। इन्हनि ज़मीनुनि खे असां पाण कमज़ोर कयो आहे। मां आबादगारनि जी ख़िदमत में गुज़ारिश कंदुसि त ज़मीन जे तरफ़ जेको आहे उहो मुतवजो थियनि, ज़मीन जी सिहत जो जेको आहे उहो ख़्यालु कनि, ज़मीन में नामियाती मादो वधाइण जी जेका आहे उहा कोशिशि कनि। जॾहिं नामियाती मादो असांजे ज़मीननि में वधंदो, ऑर्गेनिक मैटर जेको आहे उहो असां वटि 0.5 खां घटि आहे, जॾहिं त दुनिया में जेको आहे उहो 2% खां मथे आहे ऐं घटि में घटि जेको आहे उहो 1% हुजणु घुरिजे। जेसीं ताईं असां नामियाती मादे में इज़ाफ़ो नथा कयूं तेसीं ताईं असां गैर नामियाती खाधूं जेके इस्तेमालु था कयूं उन्हनि जो बि अफ़ादियत ऐं इफिशंसी असरु जेको आहे उहो घटि थिए थो पियो। मिसाल तौरु फास्फोरस असां यूरिया, नाइट्रोजन ऐं पोटाश इस्तेमालु था कयूं। नाइट्रोजन जी जेका एफिशिएंसी आहे, यूरिया जी जेका एफिशिएंसी आहे, जेकॾहिं केरु 100 किलो यूरिया इस्तेमालु थो करे त हुनजे फ़सुल खे 35 खां 40 किलो नाइट्रोजन जेका आहे उहा हासिलु थिएसि थी, बाक़ी ज़ाया थी थिए। ईअं जेकॾहिं केरु फास्फोरस इस्तेमालु थो करे त उनजी फास्फोरस जेका आहे उहा 25 खां 35 किलो 100 किलो मां जेको आहे उहो फ़सुल खे फ़ाइदो ॾिए थी, बाक़ी नुक़सानु जेको आहे उहो थिए थो। इन करे ज़रूरी आहे त असां इन्हनि भाणनि खे बि तरीक़ो तब्दील करे, मिसाल तौरु असां कणिक जी ॻाल्हि था कयूं। कणिक जी पोखीअ में अगरि असां 10 किलो जेको आहे उहो फास्फोरस वारो को बि भाण, नाइट्रोफास, DAP, ज़ोरावर, ज़रखेज़ या TSP, इन जो जेको आहे उहो महलूल ठाहे 200 लीटर में इहो ॻारे जेको ॿिज पोखियूं था पिया उन ॿिज खे इन जेको आहे उहो महलूल में पिसाए 15 मिंट 20 मिंट अधु कलाकु इनखे जेको आहे उहो पिसाए इहो ॿिज इस्तेमालु कयूं त असांजे ॿूटे जी जेका इब्तिदाई फास्फोरस जी ज़रूरत आहे उहा पूरी थी वेंदी। बजाए इनजे असां हिकिड़ी बोरी इस्तेमालु कयूं, असां एकड़ ते 10 किलो मां पंहिंजी इब्तिदाई ज़रूरत जेका आहे उहा पूरी करे सघूं था। इन करे असांखे जेके गैर नामियाती भाण इस्तेमालु था कयूं, ईअं ई मिसाल तौरु यूरिया खे जेकॾहिं असां सल्फर सां कोट करे इस्तेमालु कयूं त नाइट्रोजन जी जेके कमीअ जा इम्कान आहिनि उहे घटिजी सघनि था पिया। ईअं ई मां अव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयो त ज़मीन जी ज़रखेज़ी ते असांखे कमु करिणो पवंदो। मिसाल 10 एकड़नि मां 2 एकड़नि ते असां साए गाह वारो फ़सुलु पोखियो, जेका ईंदड़ मौसम आहे हिन में असांखे ज़रूरी आहे त असां जेको आहे उहो लूसण, बरसीम, छटरालो इहो जेको आहे उहो पोखियूं। इन जा सभई लोभ जेके आहिनि उहे कटे माल खे खारायूं। आख़िरी लोभ जेको आहे उहो ज़मीन में जेको आहे उहो रूटावेट कयूं त असांजी ज़मीन जी ज़रखेज़ी जेका आहे वधंदी। फ़सुल जा बाक़ियात जेके आहिनि उन्हनि खे वापसि ज़मीन में मोटायूं। वोण असां जेको आहे उहो भेलायूं न वोण कटे जेको आहे उनजी काठी ॿाहिरि इस्तेमालु कयूं। वोण खे असां रूटावेटर हणी इनखे ज़मीन में मिलायूं त इन सां असांजे ज़मीनुनि में नामियाती मादे में इज़ाफ़ो थींदो।
चांवर असां मथे कटियऊं, जेको रहियल हिसो आहे उनखे तीली न लॻायूं, कमंद जी जेका पटरी आहे उनखे असां जेको आहे उहो साड़ियूं न, बल्कि इनखे जेको आहे उहो कोशिशि कयूं त ज़मीन में कंहिं नमूने सां जेको आहे उहो ॻरे ताकी नामियाती मादो जेको आहे उहो वधे। फास्फोरस वारे भाण सां गॾु जेको आहे उहो वथाण जो भाण इस्तेमालु कयूं, फसुलनि जी हेर फेर कयूं, ज़मीन में जेकॾहिं सख़्तु तह आहे त उनखे जेको आहे उहो टोड़ियूं, ज़मीन जी संवत जेका आहे उनखे बहितर कयूं। त मां सम्झां थो पियो त असां जेके गैर नामियाती केमिकल फर्टिलाइज़र इस्तेमालु कयूं था पिया उन्हनि जे इस्तेमाल में असां कमी करे सघूं था पिया, ऐं इन कमी सां असांजी पैदावार जेका आहे उहा बहितर थी सघे थी पई घटि ख़र्च ते। कणिक जे सिलसिले में मां आबादगारनि जी ख़िदमत में जेका इब्तिदाई गुज़ारिश कंदुसि, मां जेको आहे उहो छो त असां वटि क्लाइमेट चेंज जे करे मौसम तब्दील थी आहे, सियारो देरि सां थो अचे, अक्सर असांजा जेके कंपनियुनि जा अफ़राद आहिनि उहे जेको आहे उहो चवनि था त बाबा कणिक लेट पोखियो। कणिक जेकॾहिं असां लेट पोखींदासीं, सियारे जे आसिरे ते इंतज़ारु कंदासीं त कणिक खे जेको मतलूबा वक़्तु आहे पचण जे लाइ घुरिजेसि उहो न मिलंदुसि। कणिक जी भली पैदावार अचे ई उन्हनि मुल्कनि में थी जिते कणिक घणो अरसो जेको आहे उहो बीहे थी पई। कणिक खे बहितर पैदावार जे लाइ ज़रूरी आहे त 150 ॾींहं जेके आहिनि उहे मिलनिसि त जीअं हुनजी पैदावार बहितर थिए। इन जे करे मां सम्झां थो मौसमी तब्दीलियुनि जे करे असांखे हिकिड़ी ॻाल्हि जेका आहे उहा रखणी पवंदी त कणिक वक़्ताइती पोखणी पवंदी। 10 महीने में असां ॾखिण सिंध में 15-20 अक्टूबर खां कणिक जी पोखी शुरू कयूं। इब्तिदाई तौर ते सीउ न हूंदो त कणिक जेका आहे उहा भली फुटंदी न, टिलर न कढंदी। इन जो असां जेको आहे उहो नेमुल बदल ठाहे सघूं था पिया त असां ॿिज जी मिक़दार में इज़ाफ़ो कयूं ताकी जेको आहे उहो ॿूटनि जो तादादु पूरो थिए, संगनि जो तादादु पूरो थिए, कणिक खे जेको आहे उहो मतलूबा जेको वक़्तु अथसि उहो मिलेसि त जीअं कणिक जी पैदावार जेका आहे उहा मुतासिर न थिए। इन जे करे असांखे ICT खे, ज़रई तोसी खाते जे कारकुन खे, फील्ड जे अमले खे, पंहिंजे आबादगार खे इन ते आमादा करिणो पवंदो त वक़्त ते कणिक जी पोखी कयो, ॿिज जो मिक़दार वधायो ताकी संगनि जो तादादु जेको आहे उहो पूरो थिए। इब्तिदाई तौर ते ॿोरी DAP जे इस्तेमाल जी जॻह ते 10 किलो फास्फोरस वारो भाण जेको आहे उनजो महलूल ठाहे ॿिज खे जेको आहे उन में पुसाए ताकी हिन जो तह जेको आहे उहो ॿिज जे मथां जेको आहे उहो ठही वञे, जीअं हिन जी पाड़ निकिरे या ॿूटो जेको आहे उहो मथे निकिरे त हिनखे फास्फोरस वारो जुज़ो जेको आहे उहो फ़राहम थी वञे। हिकिड़ो कमु असांखे इहो करिणो पवंदो। कणिक में असां वटि ॾाढो भलो जुमिलो जेको आहे उहो इस्तेमालु थींदो आहे जंहिंखे असांजो आबादगार जेको आहे उहो विसारे चुको आहे। कणिक जो जेको पोखी जो तरीक़ो आहे उन में हिकिड़ो थींदो आहे त ॾाढो पुराणो जेको आहे उहो पहाको आहे, नाड़ी राणी छट बानी, यानी नाड़ी ऐं छट जे जेको पोखी जो तरीक़ो आहे उन में एतिरो फ़र्क़ु आहे जेतिरो बानी ऐं राणी में फ़र्क़ु आहे। असां वटि कणिक अक्सर जेको आहे उहो कचे खां सवाइ नाड़ी जे रस्ते पोखी नथी थिए पई। असां वटि या त छट खेड़ थी थिए पई या लित थी थिए पई, जंहिंखे कुर्ब असां चऊं था, गप में पाणी में असां जेको ॿिज जेको आहे उहो छटियूं था। असांखे आबादगारनि खे आबादा करिणो पवंदो त असांखे नाड़ी वारे पासे अचूं। वरी नाड़ी में बि हींअर जेको आहे उहो लेटेस्ट नाड़ियूं अची वियूं आहिनि, जेके असांजी पुराणियूं नाड़ियूं हुयूं उन में जेको कतार खां कतार जो फ़ासिलो उहो तक़रीबन 4 इंच हो। हींअर जेके लेटेस्ट नाड़ियूं आयूं आहिनि, जेको आहे उहो सुपर सीडर आयो आहे या जेको आहे उहो 0 टिलेज आई आहे, इहे अहिड़े क़िस्म जूं जेके आहिनि उहे नाड़ियूं आहिनि जंहिंजे कतार खां कतार जो फ़ासिलो जेको आहे उहो 2 इंच आहे। असांखे सभिनी फ़सुलनि में बशमूल कणिक जे असांखे जेको आहे उहो ॿूटनि जो तादाद में इज़ाफ़ो करिणो पवंदो ताकी कणिक में भले टिलरिंग न थिए, मधर टिलर वधीक थियनि, माउ वारा ॿूटा जेके आहिनि वधीक थियनि, उनजो संग जेको आहे उहो सेहतमंद थींदो ऐं उन में दाणो जेको थींदो उन जी साइज़ जेका आहे उहा बहितर थींदी। कणिक जी असां बहितर पैदावार जेका आहे उहा हासिलु करे सघूं था। जेकॾहिं असां इहे कणिक में इब्तिदाई तौर ते 3 कम करे वञूं। हिकिड़ो जेको आहे उहो ॿिज जो वक़्ताइती पोखी कयूं, ॿिज जो मिक़दार जेको आहे उहो वधायूंसीं, ॿिज खे जेको आहे उहो फास्फोरस में जेको आहे उहो पिसाए ऐं पोइ पोखियूं ऐं असां तरीक़ो तब्दील करे नाड़ी वारे तरीक़े सां जेको आहे उहो पोखियूं त मां भायां थो त कणिक में असां बहितर बुनियादु जेको आहे उहो पैदावार जो रखंदासीं। असां अॻिते कुझु जेके आहिनि उहे ॿियूं शयूं कंदासीं जेके इनशाला कंहिं ॿिए मौक़े ते तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कंदुमि त असां पंहिंजे कणिक जी पैदावार जेका आहे उहा बहितर करे सघूं था। वॾी महिरबानी सर रसूल बख़्श जुणेजो साहब। नाज़रीन, इन सां गॾु ई प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। जाबिर लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾां पेर तेॾां ख़ैर।